नाज़रीन, घोटकी जी अस्पतालुनि में सहूलियतुनि जी खोट हुअण ख़िलाफ़ STP पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो। इन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है लतीफ़ वसीर जी। लतीफ़ जी बिल्कुल, घोटकी ज़िलो जो सनती इदारनि से मालामाल है। सेहत खाते जी सहूलतूं न हुअण जे करे जेका सेहत खाते जो अस्पतालूं आहिनि, रेफर सेंटर बणियल नी। हिन वक्त DHO ऑफिस में सिंध तरक्की पसंद पार्टी के वाइस चेयरमैन जाम फता समझ जी अगवाणी में एहतजाजी मुज़ाहिरे बाद धरणो हयो वियो आहे। ख़ासि तौर ते ज़िले जो अस्पतालूं आहिनि, केतिरनि ॾींहंनि खां रेफर सेंटर बणियल नी। हितां जा जेके माण्हू उन्हनि खे रहीमयार खान ॿिनि ज़िलनि में रेफर कयो पियो वञे, पर अॼु जेका एहतजाज कयो पियो वञे, धरणो हयो वियो आहे। DHO हिमायत जेके ॿियनि अस्पतालनि जा जेके MS आहिनि उन घटाइण जो मुतालबो कयो। अचो त वाइस चेयरमैन से गाल बोल क्यों तुझा केड़ा मुतालबा है? उमरान अंधा बोड़ा गूंगा है ना, उहे अवां जी असांजी पुकार कोन था समझन। असांजो डिमांड इहो आहे त बाबा MS सिफारिश ते ना आनो, तव्हांजे लेटर ते ना अचनि, घटि में घटि पंहिंजी मेरिट ते अचनि। तव्हां अॻु में हिकिड़ो इंटरव्यू कयो हुयो साबिक़ DHO जो, माणा साहब जो, जंहिं वॾा इंकशाफ़ कया तव्हां पाण ॿुधो, पर थियो कुझु कोन। ऐं अहिड़े ई नमूने सां तमामु हद दर्जे जी करप्शन आहे। कराची का पोइ वधीक रेवेन्यू असांजो ज़िलो ॾिए थो। असांजे ज़िले में अस्पतालनि में माण्हुनि खे गोरी कोन थी मिले, डॉक्टर वेहनि कोन था, ड्यूटियूं कोन था ॾियनि। हिकिड़ा डॉक्टरनि जा आर्डर आहिनि त उहे घर वेठा आहिनि, वीज़ा ते पघार खणनि था पिया। ॿिया डॉक्टर ॿाहिरि मुल्क घुमनि था पिया। ऐं जॾहिं DHO जहिड़ो माण्हू ई पर्ची भुतारजी त ईंदो त उहो छा कंदो? हीअ एहतजाज दरकी तालके अस्पताल खे अपग्रेड करणु, उन में दवाउनि जी खोट, अल्ट्रासाउंड जी जेकी मशीन बंदि पिया थी, ऑपरेशन थिएटर बंदि पियो थियो, अखियुनि जा डॉक्टर न आहिनि, आर्थो जो डॉक्टर न आहे। मतिलबु त को बि डॉक्टर उते मौजूदु न आहे। एमरजेंसी में को मरीज़ अचे थो पियो त उनखे रेफर करे मोकिलनि था पिया, तव्हां जेको रहीमयार सखर हला वञो। एॾी वॾी नाजाइज़ी, नाइंसाफ़ी आहे। करोड़नि जी बजट आहे, 28 डॉक्टर लिस्ट में उते मुक़ररु थियल आहिनि, पर को बि डॉक्टर उते न आहे। तमामु अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त असांजो इंडस्ट्रियल एरियो जेको हुजण जे बावजूदि असां वटि का बि डेरकी अस्पताल जे अंदरि का बि सहूलियत जेको आहे न आहे। ॾिसो, ऑपरेशन थिएटर आहे उहो जेको बंदि पियो, उनखां अल्ट्रासाउंड मशीन आहे उहा बंदि पिया आहे, पंहिंजो अखियुनि जो डॉक्टर आहे उहो बि न आहे, ऐं दवाऊं जेके आहिनि मरीज़नि खे उहे बि कोन थियूं ॾिनियूं वञनि। असां हिते अॼु असांजो एहतजाज मल्ले वाली जेकी तहरीक हलाइसीं, पहिरियों असां 7 ॾींहं बुख हड़ताल कईसीं। अॼु जेको असां DHO ऑफिस जे साम्हूं इहो धरणो आयो आहे, असांजो मुतालबा इहे आहिनि त हिकु त दवायूं ॾिनियूं वञनि, ऑपरेशन थिएटर जेके आहिनि उहे बहाल कया वञनि, डॉक्टरनि जी जेकी खोट आहे उनखे जेको पूरी कई वञे। जी बिल्कुलु, अवी ॻाल्हि ॿोल ॿुधी। ही जेके एहतजाज कंदड़ आहिनि उन सां गॾोगॾु उन जेका अॻुवाणी करे पियो STP जो वाइस चेयरमैन जाम फता समझो, जंहिंजा मुतालबा आहिनि त ख़ासि तौर ते ज़िले में जेके अस्पतालनि जी सहूलियतुनि जी जेका अणहूंद आहे उहे सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। उन सां गॾोगॾु हुननि इहो बि चयो त 7 ॾींहं खां वठी मुसलसल डेरकी अस्पताल जी बहाली लाइ उते बुख हड़ताल ते वेठासीं। अॼु जेको DHO ऑफिस अॻियां एहतजाज आहे, धरणो आहे, जेके MS या जेके ॿिया सियासी सिफारिश ते अचनि था पिया उन्हनि खे हटाए वञे। जी